Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. टंडोला यार भरसां कातिलाणे हमले में ज़ख़्मी थियल एसटीपी जे मरकज़ी अॻवान अल्ताफ़ दस्कानी ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो। हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियण बाद अल्ताफ़ दस्कानी खे नाज़ुक हालत में सिविल अस्पताल हैदराबाद आंदो वियो हो। एसटीपी वाक़े ते सुभाणे सॼी सिंध में हड़ताल जो सर ॾेई छॾियो। सिविल अस्पताल हैदराबाद में टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी वाक़े खे टारगेट किलिंग करार ॾिनो ऐं चयो त अल्ताफ़ दस्कानी खे अगवा करण बाद खेसि गोलियूं हयूं वयूं। हमलो सोचियल सम्झियल साज़िश आहे, लसानी तंज़ीम मुलविस थी सघे थी। ख़ैरपुर वेझो गुज़िरियल ॾींहुं वीगो गाॾी खे बाहि लॻण सबबि सड़ी फौत ॼाणायल एएसआई बिलावल वसाण जे क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर खूबचंद इंकशाफ़ कयो आहे त बिलावल वसाण जूं ॼंघूं ऐं ॿाहूं कटियल आहिनि। मथे मां मिजालो बि निकितल हो। लॻे थो त खेसि बेदर्दी सां क़त्ल करे बाहि ॾेई साड़ियो वियो आहे। पोस्टमार्टम बाद जज़ा डीएनए लाइ लम्स ॼाम शुरो उमाणिया विया। धांधली के बावजूद गिलगित बल्तिस्तान में जाली को नहीं जिताया जा सका। अब ये धांधली करके भी नहीं जीत सकता, ये मेरी बात याद रखो। नवाज शरीफ के बयानिए ने तुम्हारी सियासत को दफन कर दिया है। नवाज शरीफ के बयानिए ने तुम्हें कहीं का नहीं छोड़ा। ये नवाज शरीफ का बयानिया ही था जिसकी वजह से फिक्स मैच के बावजूद तुम्हें मैंडेट नहीं मिला, तुम्हें सिर्फ वहां पर बेसाखियां मिली। ऐसी इबरतनाक शिकस्त, तौबा 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 तौबा। केॾो न ज़ुल्म आहे। यूनियन काउंसिल हलाइण जी सलाहियत न रखंदड़ शख़्स खे मुल्क जो वज़ीर आज़म बणायो वियो। गिलगित बल्तिस्तान में मैच फिक्सिंग बावजूद सिलेक्टर्स खे मैंडेट बदिरां बेसाखियूं मिलियूं। अहिड़ी ज़िलत खां बहितर हो त घर वेही रहो हा। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो मानसेरा में जलसे खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो त गिलगित में नवाज़ शरीफ जे बयानीअ सबबि सिलेक्टेड जी सियासत दफ़न थी वई। सिलेक्टेड खां कुझु पुछा कयो त चवंदो आहे मां ऐं इदारा हिकु पेज ते आहियूं। मरियम नवाज़ इमरान ख़ान जो नालो वठण बदिरां चयो त अव्हां मुल्क खे ॾिनो छा आहे जो गिलगित बल्तिस्तान जो अवाम अव्हां खे वोट ॾिए हा। नून लीग जे जलसे खे एहसन इक़बाल ऐं ॿियनि अॻवाननि बि ख़िताब कयो। सूबाई फंड्स मां शहर ठीक नथा थी सघनि, असराइतो मकानी निज़ाम ई मसइलनि जो हल आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो फैसलाबाद में तक़रीब खे ख़िताब। इमरान ख़ान चयो त मकानी इदारनि में सुधारा आणे रहिया आहियूं, हाणे मेयर जी चूंड सिधी रीत थींदी। इमरान ख़ान ऑपोज़िशन ते तनक़ीद कंदे चयो त कुझु माण्हुनि मुल्की नाणे जी फुड़लुट करे पैसा परॾे मुंतक़िल कया। अॼु पाकिस्तान तारीख़ी कर्ज़ जे वर चढ़ियल आहे। हुकूमत में अचण बाद असां ॾुखिया फ़ैसिला कया आहिनि। कराची जी मकामी अदालत नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर ख़िलाफ़ मज़ार क़ाइद बेहुरमती केस ख़ारिज करण जो हुकुम ॾेई छॾियो। जुडिशियल मैजिस्ट्रेट पुलिस पारां केस बी क्लास करण वारी रिपोर्ट ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त शाहिदनि मां वाज़े थी वियो त केस खे वधीक हलाइण वक़्तु विञाइणो हूंदो। अदालती फ़ैसिले में इहो बि ॼाणायो वियो त मज़ार क़ाइद जी सिक्योरिटी इंचार्ज ऐं तिलावत कंदड़ कारी शमसुद्दीन जे बयान मूजिबि हुन भञडरा नाहे ॾिठी, रुगो वोट खे इज़त ॾियो जा नारा ॿुधा। नवाज शरीफ साहब ने और मरियम साहबा ने फौज के खिलाफ बयानियां देके इमरान खान की खिदमत की है। सिर्फ अक्ल की बात है
अकल एक दीवार के सामने है कि घड़ी नजर आ रही है, एक दीवार के पीछे देखने की सलाहियत है। मैंने अपनी सियासी जिंदगी में इतना शफाफ इलेक्शन जो गिलगित बल्तिस्तान में हुआ है वो होते हुए नहीं देखा। 2-2 वोटों पे और 1-1 वोटों पे उम्मीदवार जीते हैं, जो इस बात का सबूत है कि जमहूरियत जीती है। हजूर मौलाना फजलुर रहमान साहब, पाकिस्तान की और अपोजिशन की बेहतरी इसी में है कि इमरान खान समेत सब लोगों से बात की जाए। अदारों से टकरा कर उन्होंने अपनी सियासत को दफन किया, कोई खिदमत नहीं की। पीपल्स पार्टी बेहतर खेली है। आसिफ जरदारी ने ताश छाती के साथ लगा के खेले है। वो बर्कले, हार्वर्ड और एसेक और सैसेक से उसने सारी उस्तादियां पढ़ी हुई हैं। नवाज शरीफ और मरियम नवाज शरीफ इदारनि खिलाफ गिलगित बल्तिस्तान इलेक्शन में इमरान खान की मदद कई। गिलगित इलेक्शन में जमहूरियत की सोभ थी है। नून लीग और पीपल्स पार्टी में सम्झ हुजे हा तो इलेक्शन का अॻु इतिहाद करे वठनि हा। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद की प्रेस कॉन्फ्रेंस। शेख रशीद चयो तो मूं पंहिंजी ज़िंदगी में गिलगित जहिड़ी साफ़ और शिफ़ाफ़ इलेक्शन नाहे ॾिठी। मरियम नवाज और नवाज शरीफ इदारनि खिलाफ़ ॻाल्हाईंदा रहिया। अवाम संदन बयानियो रद्द करे छॾियो। आसिफ जरदारी सुठी प्लानिंग कई। शेख रशीद चयो तो कराची सर्कुलर रेलवे सुभाणे खां शुरू करे रहिया आहियूं। पिपरी खां सिटी स्टेशन ताईं ट्रेन हलंदी। असां 8 महीननि में ट्रैक्स ठाहे छॾिया आहिनि। हाणे अंडरपास ठाहिणु सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। PDM जो हिकु ई एजेंडा है तो केस ख़त्म करायो। अदलिया भी उहा आज़ाद है जेका उन्हनि खे रिलीफ ॾे। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो ट्वीट। वफ़ाक़ी वज़ीर चयो तो जेका इलेक्शन ऑपोजिशन खटे तो उहा शिफ़ाफ़ और हुकूमत खटे तो धांधली। इहो जमहूरी न पर आमराणो रवैयो है। इमरान खान इदारनि खे आज़ाद और ख़ुद मुख्तियार करे छॾियो आहे। हाणे इदारा कंहिं ख़ानदान जे मातहत न आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी की हयाती के ख़तरो है। वधीक रिस्क नथा खणी सघूं। सिंध हाई कोर्ट PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के मुकम्मल सिक्योरिटी फ्राहम करण जो हुकुम ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी के ज़ाती मुहाफ़िज़ रखण और कारन शीशन वारी गाड़ी इस्तेमाल करण की भी इजाज़त। बिलावल के वकील अदालत के बुधायो तो PP चेयरमैन और संदसि रहायशगाह से संगीन नोयत जा सिक्योरिटी ख़दशा आहिनि। जस्टिस के आगा रिमार्क्स ॾिना तो रिपोर्ट्स में लगी रहियो है तो बिलावल भुट्टो ज़रदारी की हयाती के ख़तरो है। अड़ी सूरत हाल में वधीक देर बर्दाश्त नथी करे सघिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी 2016 में सिक्योरिटी फ्राहम करण की दरख्वास्त ॾिनी हुई। सिक्योरिटी फ्राहम करण बाबत वफ़ाक़ी हुकूमत 7 साल गुज़री वञण बावजूद पॉलिसी पेश न करे सघी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी और अब्दुल गनी मजीद की पार्कलैंड रेफरेंसिस में एक ॾींहुं हाज़िरी खां छूट वारी दरख्वास्त मंज़ूर। ॿुधणी दौरान आसिफ ज़रदारी जो वकील फारूक H नायक पेश न थियो। संदसि मुआविन वकील पारां ॿुधणी मुलतवी करण की इस्तदा। एहतसाब अदालत वकीलन के सुभाणे हाज़िरी यकीनी बनाइण जो हुकुम ॾींदे रिमार्क्स ॾिना आहिनि त शाहिदनि जो बयान रिकॉर्ड करण वारो अमल न रोकियो वञे। गैर मामूली हालतूं आहिनि। ख़बर नाहे त ईंदड़ 2-3 महीननि में इंसानियत सां छा थींदो। हुकूमत ते एतमाद करणो पवंदो। क़ौमी इदारे जे फ़ैसिले ते अदालत सवाल नथी उथारे सघे। शादी हॉल्स ते पाबंदी ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनला जा रिमार्क्स। अदालत शादी हॉल्स में तकरीबन ते पाबंदी ख़िलाफ़ दरख्वास्त बि मोकिलाए छॾी। कराची सर्कुलर रेलवे जो इफ्तिताह सुभाणे थींदो। रेलवे स्टेशन जा अञा प्लेटफॉर्म ई न ठही सघिया। वज़ीर मैंशन खां औरंगी टाउन ताईं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे क्रॉसिंग ऐं फ्लाईओवर न ठहण सबबि हादसनि जो ख़दशो। लियारी स्टेशन ते का बि सहूलत मौजूदु न आहे। सिंध में आपघात जा वाक़िया वधी विया। हिकु ॾींहुं अंदरि वधीक 3 नौजवाननि ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। कोट गुलाम मोहम्मद भरिसां नौजवान हरीश मेघवाड़ घरू अणबड़त तां मुबैना फाहो खाई आपघात कयो। छाछरो भरिसां ॻोठ ठाकरायो में 4 ॿारनि जे पीउ लाल मोहम्मद नोहरी ख़ुदकुशी करे छॾी। जामशोरो भरिसां नौजवान जो बिजली जे पोल में टंगियल लाश। वारसनि मूजिबि नौजवान जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो।
गिदू अस्पताल मां संदसि इलाज हलंदड़ हो। सिंध में रोलू कुतनि जो आज़ार बदस्तूर बरक़रार। अॼु वधीक 12 ॼणा ॾाढ़जी ज़ख़्मी। मटियारी ऐं भरपासे में रोलू कुतनि 6 ॼणनि खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। सकरन में 5 ॼणनि खे कुतनि ॾाढ़ियो। मदेजी में नींगरी समेत वधीक 2 ॼणा ॾाढ़जी ज़ख़्मी। यूसी अमरोट जे सेक्रेटरी ख़िलाफ़ केस दाख़िल। बॉर्डर में बि नौजवान खे कुते ॾाढ़े विधो। कश्मीर में वहशत जो निशानो बणियल नींगरी अलीशा जो कराची जी अस्पताल में कामयाब ऑपरेशन। NICH जे डायरेक्टर डॉक्टर रज़ा चयो आहे त नींगरी जा 2 ऑपरेशन थिया आहिनि। संदसि हालत बहितर आहे। वाक़े में गिरफ़्तार जवाबदार खैरुल्ला बुगटी खे कंदकोट जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। दादू में नारी सबा चन्नो सां लॼालुट वारे केस में गिरफ़्तार जवाबदार मौलवी जवाद चन्नो 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। कुझु ॾींहं अॻु मामले जो जरगे दौरान जवाबदार नारी सां शादी लाइ बि राज़पो ज़ाहिर कयो हो। जाती में इज्तिमाही ज़्यादती जो निशानो बणियल आयशा तईमूर जी हालत न सुधरी। मुतासिर नारी झोपड़ी में पियल खेसि बेहोशी जा दौरा पवंदा रहनि था। नवाबशाह जी दहशतगर्दी टोड़ अदालत भेण निमरा रिंद के मुबैना ज़्यादती बाद साड़े क़त्ल करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार जवाबदार इफ्तिखार रिंद 14 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस दावा कई हुई त जवाबदार भेण खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो आहे। हैदराबाद जी अदालत मेरान यूनिवर्सिटी में मुबैना करप्शन ऐं गैर क़ानूनी भर्तियुनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते VC असलम उकेली ऐं ॿियनि खे 2 दिसंबर ते तलब करे वरितो। नसीराबाद में ओढ़ाणा बिरादरी जी 2 धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो। जवाबदारनि दुकानदार खे सिरोटा हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल पीरसन नसरुल्ला ओढ़ाणो जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। लाड़काने में चाणका अस्पताल जी OPD में माण्हुनि जी शराब पीअण वारी वीडियो वायरल। वीडियो में ॾिसी सघिजे थो त OPD में शराब जूं बोतलूं ऐं बर्फ़ टेबल ते पियल आहे। ज़रियनि दावा कई आहे त वीडियो में नज़र ईंदड़ माण्हू अस्पताल जे अमले में शामिल आहिनि। इंग्लैंड क्रिकेट बोर्ड पाकिस्तान जे दौरे जी तस्दीक करे छॾी। T20 वर्ल्ड कप खां पाकिस्तान जे मुख़्तसिर दौरे ते पहुचंदी। 2 टीमूं 14 ऐं 15 अक्टूबर ते कराची में T20 मैचेस खेॾंदियूं। मुख़्तसिर सीरीज़ बाद 2 टीमूं T20 वर्ल्ड कप में शिरकत लाइ 16 अक्टूबर ते भारत रवानियूं थींदियूं। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।